नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जे हिक ॾींहं जे दौरे ते MNA मोहम्मद बख्श महर जी रहाइशगाह खानगढ़ पहुची रहियो आहे। नाज़रीन, सरदार रहीम बख्श बोज़दार ऐं सरदार अली मोहम्मद ख़ान महर जे पुट सरदार अहमद अली ख़ान महर जो पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान ज़ाहिर कयो पियो वञे। नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी आमद जे मौक़े ते खानगढ़ मढ़ खे गड़ी चाकर ताईं सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जे हिक ॾींहं जे दौरे ते MNA मोहम्मद बख्श महर जी रहाइशगाह खानगढ़ पहुची रहियो आहे। सरदार रहीम बख्श बोज़दार ऐं सरदार अली मोहम्मद ख़ान महर जे पुट सरदार अहमद अली ख़ान महर जो पीपल्स पार्टी में शमूलियत जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी आमद जे मौक़े ते खानगढ़ मढ़ खे गड़ी चाकर ताईं सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि।